सॼी दुनिया जियां सॼी सिंध में भी जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहायत अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी जलसा ऐं मीलाद जूं महफ़िलूं मुनक़िद कयूं वयूं। हैदराबाद में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैलियूं कढियूं वयूं। जमायत इस्लाह मुस्लिमीन पारां गाड़ी घाटे खां अज़ीम उल शान रैली कढी शहर जो गश्त कया वियो। रैली जी अॻवानी मौलाना गुलाम हैदर लाखो, निसार अहमद सिद्दीकी, ख़ालिद महमूद सिद्दीकी, मौलाना अब्दुल ख़ालिक चाचर, मौलाना इब्राहिम बुरड़ो, गुलाम कादिर लाखो ऐं ॿियनि कई। टंडो अलियार में मौलाना ज़ियाउल हक़ नक्शबंदी जी अॻवानी में हज़ारे माण्हुनि जी रैली कढी वई, जॾहिं त झंडोमरी, नसरपुर, बुखेरा शरीफ, प्यारोलुंड, मसण, सुल्तानाबाद, ओस्मान शाहोड़ी, चंबड़, संजर चांग समेत नंढनि वॾनि शहरनि में ईद मिलादुन्नबी जूं रैलियूं कढियूं वयूं। घोटकी में मस्जिद नूर खां मौलाना अब्दुल करीम सईदी जी अॻवानी में मरकज़ी रैली कढी वई, जंहिं में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। कंदकोट में मरकज़ी जुलूस नूरानी मस्जिद गुलशेर पाड़े खां बरामद थियो, जंहिंजी क़यादत फ़कीर यार मोहम्मद सहरियाणी, शमसुद्दीन सहरियाणी, इक़बाल अहमद ऐं सईदी ऐं ॿियनि कई। जुलूस में हज़ारे माण्हू सावा झंडा खणी शिरकत कई। शहदादकोट जे फैज़ुल इलाही मस्जिद में दावत इस्लामी पारां जश्न ईद मिलादुन्नबी जे सिलसिले में इज्तिमा कोठायो वियो, जंहिं में दावत इस्लामी जे मौलाना मोहम्मद अवेज़ रज़ा ऐं ॿियनि ख़िताब कयो। कंडियारो में अहले सुन्नत वल जमायत पारां जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी में रैली कढी वई। नसीराबाद में मौलवी खलील अहमद चना, हुसैनी गुलाम शबीर सांद, मौलवी अली अकबर कांधड़ो, फ़कीर अब्दुल मनान कुंभर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई।